दास महाराज महान संत भगवान जा उए छाजो कम कंदा चमड़े जो कम कंदा। ॾिसो अगर जात ॾिसंदव भक्त जी त पोइ त भ्रम थींदो, पर उन्हनि जी जेकी भक्ति ॾिसंदव, जात भले उन्हनि जी नंढी नीची जात, पर जेकी भक्ति ॾाढी ऊंची हुई, ॾाढी ऊंची। संत रविदास महाराज जिन जी कथा भक्तमाल में भी ईंदी आहे, ऐं गुरु ग्रंथ साहब महाराज में भी जिन जी बाणी दर्ज आहे, सतगुरनि वो बाणी भी दर्ज कराई आहे। रविदास महाराज एक बार पंहिंजे घर में वेठा हुया ऐं चमड़ा पिया धोवन, जूता पिया धोवन हिकिड़े बर्तन में। ओडी महिल हिकिड़ो वॾो सेठ उतां जो नगर जो उहो आयो ऐं अची रविदास महाराज के प्रणाम करे चढ़ण लॻो, साईं मूंखे नाम जो दान खपे। छा खपे भाई? नाम जो दान खपे, तव्हां कृपा कयो मूंखे नाम जो दान ॾियो, भक्ति ॾियो। संत रविदास महाराज चयो, भाई नाम जो दान ईअं थोड़ी मिलंदो आहे, भक्ति ईअं थोड़ी मिलंदी आहे। पहिरियों तूं सेवा कर, सेवा कमाए, कीर्तन कर, संगत जी सेवा कर, संतन जी सेवा कर, चओ हरे राम, भक्ति कर पहिरियों, पोइ नामदान वठिबो आहे। भाई एॾो सरलता सां नाम न मिलंदो आहे। पोइ चवण लॻो साईं हे मां पाण ई कंदो रहंदुमि, पोइ वरी थींदो रहंदो, तव्हां नाम जो दान ॾियो न, जल्दी ॾियो। जल्दी ॾियो? हा मूंखे जल्दी आहे ॾाढी, ॾाढा कम पिया आहिनि, मां तव्हांजो खूब नालो ॿुधियो आहे, मूंखे नाम जो दान ॾियो, भक्ति ॾियो। संत रविदास महाराज चयो हिकु कमु कर भाई, नाम जो दान तोखे ॾींदासीं, पहिरियों असांजो हिकिड़ो नंढो कमु कंदे? हा ॿुधायो ॿुधायो, जेकी आज्ञा चओ। ₹2 ॾिनो हुनखे हथ में, चई ₹2 खण भाई ऐं बाज़ार वञ ऐं खीर वठी आ, खीर वठी आ। साईं कोई बर्तन ॾियो? हा हा, वो जंहिंमें चमड़ा धोवन पिया बर्तन, वो ख़राब बर्तन जेको जंहिंमें मिट्टी लॻल हुई उहो बर्तन ॾिनो, चई वञ भाई खण बर्तन, हिन में खीर खणी आ। जेको सेठ हुयो चवण लॻो, साईं कमाल था कयो, एॾो ख़राब बर्तन था ॾियो, ॿियो कोई बर्तन ॾियो साफ़ सुथरो जंहिंमें खीर वठी अचां। तोखे जेको चऊं था तूं कर न भाई, खण ₹2 आहे, बर्तन खण, हिन में खीर वठी आ जल्दी। ॿियो बर्तन ॾियो। छो भाई? खीर ख़राब थी वेंदो। तव्हां नथा सम्झो, खीर ख़राब थी वेंदो, ₹2 व्यर्थ हली वेंदा, खीर ख़राब थी वेंदो हिन बर्तन में विझण सां, तव्हां ॿियो बर्तन ॾियो। संत रविदास महाराज चवण लगा कि तोखे ₹2 जे खीर जी एडी चिंता है कि तू खराब बर्तन में खीर नथो आणण चाहे, छो जो खीर खराब थी वेंदो त तुंहिंजो मन एडो खराब आ, हिन में एडी गंदगी लगल आ, मां प्रभु जो नाम जेको एडो अनमोल आ उहो कीअं ॾेई छॾां भाई? हाँ, पहिरियों बर्तन साफ़ त कर तूं बि। तुंहिंजो जन्मन खां जेको बर्तन खराब लगल पियो आहे, काम क्रोध लोभ मोह जी हिन में जेकी मैल लगल पई आहे, इनखे कॾहिं तूं साफ़ कयो कोन्हे। ऐं चए थो हिन में प्रभु जे नाम जो मूंखे भक्ति जो दान ॾियो, पहिरियों साफ़ त कर भाई बर्तन। चओ हरे राम। एॾो ज्ञान ॾिनो, साफ़ कीअं थींदो भाई? साफ़ कीअं थींदो? त उहो बि संतन जवाब ॾिनो ॾाढो सुंदर कि रोज नितनेम कर, रोज नाम जप, रोज कीर्तन कर, रोज सेवा कर, एक ॾींहुं भी न छॾ। जीअं स्नान करण असांजो धर्म थी वेंदो आहे, कोई असांखे यादि न कराईंदा भई तोखे रोज स्नान करणो अथई, करणो आहे, है न। भोजन करण फर्ज थी वेंदो आहे, भई भोजन करणो ई आहे, रोज फर्ज कर, रोज भोजन करणो आहे। दुकान ते रोज वञणो आहे, कोई यादि न कराईंदो आहे। घर जा कम रोज करणा आहिनि, कोई यादि न कराईंदो आहे। तीअं इन्हनि सां गॾु असांजी भक्ति भी थी वञे, जुड़ी वञे, नाम भी जुड़ी वञे, कंहिंखे यादि न कराइणो पए, सहज ई भक्ति थिए, उनखे चइबो आहे नितनेम। असांजा बाबा आनंदराम साहिब जन उहे चवंदा कि तव्हां केवल नेम कयो, बस नितनेम कयो, नेम कंदे कंदे प्रभुअ सां प्रेम थी वेंदो आहे। एॾी शक्ति आहे नितनेम में। चओ हरे राम।